अहम ख़बर अवां शेयर कयूं पिया। JUI जे सर ते कश्मीर ज़िले में अगवा थियल मुग़विन की बाज़ियाबी ऐं महांगाई ख़िलाफ़ ओबावड़ो में शटर बंद हड़ताल कई वई है। JUI जे सर ते शहर में कारोबारी मरकज़ बंद रहा। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। JUI जे सर ते कश्मीर ज़िले में अगवा थियल मुग़विन की बाज़ियाबी ऐं महांगाई ख़िलाफ़ ओबावड़ो में शटर बंद हड़ताल कई वई है। JUI जे सर ते शहर में कारोबारी मरकज़ बंद रखिया विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। JUI जे सर ते मुग़विन की बाज़ियाबी ऐं महांगाई ख़िलाफ़ ओबावड़ो में शटर बंद हड़ताल कई वई है। JUI जे सर ते शहर में कारोबारी मरकज़ बंद रखिया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ओबावड़ो मां आवाज़ जे रिपोर्टर मुज़फ़र चारण खां। जी मुज़फ़र, अपडेट कजो इन हवाले सां। जी, ओबावड़ो में जमायत उलमा इस्लाम ऐं सियासी समाजी तंज़ीमनि पारां जेको मुग़विन की बाज़ियाबी, शराब जो गुत्तो ऐं बदअमनी ख़िलाफ़ शहर में हड़ताल कई वई है। शहर जो मुख्य बाज़ार लांगो रोड, बुखारी रोड, रेती रोड, रोंती रोड, सुबानुल्लाह शॉपिंग सेंटर ऐं ॿिया मुख्य मरकज़ी हंध बंद कया विया आहिनि ऐं जेके कारकुन ऐं समाजी माण्हू मुकमिल शहर में गश्त करे रहिया आहिनि। होॾां पुलिस पारां जेके वॾी नफ़री जेके घुराई वई आहे, जेके कंहिं बि अण वाक़िए खे मुंहुं ॾियण लाइ। जी ठीक है, अवां जी मेहरबानी मुज़फ़र अपडेट करण लाइ।